कारी साई, शुगर, ब्लड प्रेशर, नमोनिया, मैदे, जिगर ऐं औरतुनि जी मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी माहिर ऐं सिविल इस्पताल ठट्टो जी बहितरीन फिज़िशियन डॉक्टर तहमीना ख़ालिद अल शाफ़ी इस्पताल ठट्टो में हिकु रोज़ा मुफ़्त कैंप लॻाई, जंहिंमें ठट्टो, मकली, छतोचंद, गुलामला समेत मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल सभई मरीज़नि जो इलाज करण सां गॾोगॾु मुफ़्त टेस्टूं पिणु कयूं वयूं, जॾहिं त मुफ़्त दवाऊं बि ॾिनियूं वयूं। उन ई मौक़े ते नंगर न्यूज़ जे CEO जावेद लतीफ़ मेमण सां ॻाल्हाईंदे डॉक्टर तहमीना ख़ालिद मेमण चयो त सिंध जे लाड़ वारी पट्टी ठट्टो में ख़राब खाधनि, मंशियात, गुटकनि ऐं पीअण जे ख़राब पाणी पीअण करे पेट जी बीमारियुनि समेत केतिरनि ई बीमारियुनि जनम वरितो आहे। इन जो फोकस आहे अॼु जी कैंप में उहो शुगर जे पेशेंट्स जे लाइ आहे, ब्लड प्रेशर जे पेशेंट्स जे लाइ आहे, स्पेशली हिते अनकंट्रोल डायबिटीज़ इलाही आहे असां वटि। इन जे अलावा कारी साई जा पेशेंट्स आहिनि, उन्हनि जी असां वैक्सीन बि करियूं पिया, स्क्रीनिंग बि करियूं पिया पेशेंट्स जी। त फालिज जा पेशेंट बि आहिनि असां वटि, जिगर जा पेशेंट आहिनि, मैदे जा, जेके बि आहिनि सभिनी बीमारियुनि ते। हिन चयो त कैंप लॻाइण जो मक़सदु ग़रीब लाचार मरीज़नि जो मुफ़्त इलाज करणु आहे। डॉक्टर तहमीना ख़ालिद मेमण चयो त ज़िले जे ॿियनि शहरनि में पिणु मुफ़्त कैंपूं लॻायूं वेंदियूं त जीअं ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि जे ग़रीब ऐं नादार मरीज़नि जो इलाज मुफ़्त करे सिहत जूं सहूलियतूं खेनि घरनि ताईं मुहैया कयूं वञनि।